असीं जे मुआसी सफ़र में ओ साथी तमाणी द मंज़िल सदा ढोल ढाटी असीं जे मुआसी। वक़्त जे वैशी हथनि हथां जॾहिं बि को मसीहा मारिजी वेंदो आहे तॾहिं रुॻो मरीज़ मायूस न आहिनि थींदा, पर ॼण त काइनात बि रोई पवंदी आहे। मसीहा रुॻो उहे न आहिनि हूंदा जेके बीमारियुनि जो इलाजु कंदा आहिनि, पर मसीहा उहे बि हूंदा आहिनि जेके ॿियनि जे दुखनि जो दरमान कंदा आहिनि, जेके समाज खे सचाई अर्पींदा आहिनि ऐं पंहिंजो ख़िदमतूं अवाम लाइ वक़्फ़ करे छॾींदा आहिनि, ऐं पोइ उहे यादि किताब में हमेशह रोशन सितारे वांगुरु रहंदा आहिनि। टंडे मोहम्मद ख़ान भरिसां अहिड़ो ई इल्म शनास शख़्स डॉक्टर अनवर अली आलमाणी ॻोल्हण जो बख बणायो वियो, जेको न सिर्फ़ु इल्म मसीहाई सां वास्तो रखंदड़ हो, पर हूअ नाम्यारो लेखक पिणु हो। सिंधी अदब जे झोल में हुन केतिरा ई किताब विधा हुआ, पर हूअ राति जे रज़रनि हथां ईअं ई मारिजी वियो जो हाणे यादि किताब जो हिसो बणिजी वियो। डॉक्टर अनवर अली आलमाणी 15 अक्टूबर 1948 ते करीम बख्श आलमाणी जे घर में ॻोठ सोने खान आलमाणी तालके हैदराबाद में जनमु वरितो। प्राइमरी तालीम बि हुन पंहिंजे ॻोठ मां पिराई हुई। बाद में टंडे मोहम्मद ख़ान जे बॉइज़ हाई स्कूल मां एलिमेंट्री तालीम हासिलु कयाईं। मैट्रिक पब्लिक स्कूल हैदराबाद मां पास कयाईं। 1966 में हुन इंटर जो इम्तिहान हैदराबाद में ॾिनो। डॉक्टर जी डिग्री में लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे मां 1972 में माणियाईं। 1974 में खेसि सरकारी नौकरी मिलियसि, पर 7 महीननि अंदरि नौकरी छॾे ॾिनाई। जंहिं बाद टंडे मोहम्मद ख़ान में ज़ाती अस्पताल खोले प्रैक्टिस करणु लॻो। संदसि अस्पताल में हिकु ॾींहुं ख़ैराती पिणु रखियलु हूंदो हो, जंहिंमें मरीज़नि जो मुफ़्त तिबी मुआइनो पिणु कंदो हो। उन करे संदसि अस्पताल शहर अंदरि सुठी शोहरत माणी। संदसि सभ खां अहम कारनामो दारुल उलूम हाई स्कूल जो क़यामु आहे, जेको 1986 में अंजमन ख़ादिमो इस्लाम जे प्लेटफार्म तां क़ाइमु थियो, जेको अॻिते हली मखदूम बिलावल इंटरमीडिएट कॉलेज जी शक्ल इख़्तियार करे वियो। हूअ डॉक्टर हुअण सां गॾु हिकु लेखक पिणु हो। तोड़े जो संदसि लिखण ते आम हलकनि में वॾी तनक़ीद बि थींदी रही ऐं खेसि तकरारी लेखक तौरु बि ॼातो वेंदो हो, पर हू मुआशिरे जे बुराइनि खे ॾिसंदे उन्हनि ख़ामियुनि खे क़लम बंदि बि कंदो रहियो। हुन 15 खनि किताब लिखिया। संदसि कोशिशनि सां टंडे मोहम्मद ख़ान जे दारुल उलूम हाई स्कूल में इल्मी अदबी मेड़ाका पिणु मुनक़िद थिया, जिन में आला पाए जूं इल्मी अदबी सियासी समाजी शख़्सियतूं शरीक थींदियूं रहियूं। हुन टंडे मोहम्मद ख़ान जे तीनबती चौक वेझो रेलवे स्टेशन ॾांहुं वेंदड़ रोड ते संदसि ख़ानदानी मिल्कियत ताज सिनेमा ऐं ताज मुसाफ़िर खाने वारी जॻह ते दारुल उलूम हाई स्कूल जी शाख तौरु नियाणियुनि लाइ पिणु अलॻि स्कूल क़ाइमु कयो। डॉक्टर अनवर आलमाणी जे छपियल किताबनि में मज़हबी माण्हू, इनकलाब छो, मॉडर्न सिंध जा मसइला, सच जो सॾु, जीअण जो हक़दार केरु, रह गुज़र, साणे जा सनीहा, ख़ुदा ऐं सरमाएदार, क़ुरान जी पुकार, ॾात जा ॾंग, दोज़ख जो सफ़र, रुञ जा रोलाक, मोरड़ जो मौत, सरजस तां सूर, सामाई तां सुख विया हिकु उर्दू किताब शामिलु आहिनि। हुनखे छंछर जी सुबुह टंडे मोहम्मद ख़ान जे ॻोठ निम लियार में ज़मीनी तकरार सबबु गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। हिकु लेखक जी दिलि ॻोल्हण जो खाज बणिजी वई ऐं हूअ हमेशह लाइ अखियूं पूरे सुम्ही पियो।